4 साल अॻु ख़ैबर पासा शहर मोहम्मद ठोड़ा में टालपुर बिरादरी ऐं ख़ासकेली बिरादरी जी ग़लतफ़हमी जे बुनियाद ते जहिड़ो थी पियो, जंहिंमें ख़ासकेली बिरादरी जा 2 माण्हू मोहम्मद उमर ख़ासकेली ऐं हजन ख़ासकेली मारिजी विया, जंहिंजे सिले लाइ अॼु मटियार ज़िले जे सायावंड प्रोग्राम लाउंस जे अॻवाननि ऐं कामरेड अब्दुल रशीद ॾेतो, अॻवान SHO नूर कामेटी, अयाज़ पलेजो, सरदार अयाज़ मेमन, सरदार दनी बख्श सोलंकी, भाई खान जाखड़ो, बादशाह मुग़ल, खुदा ॾिनो अली चवाण, मीर अदिल टालपुर, अली खोसो, डाडा शाह, आलम ख़ासकेली, इनायत ख़ासकेली, शहबाज़ पंजूथो, साजिद पंजूथो ऐं सियासी समाजी शख़्सियतूं मौजूदु हुयूं, जेके ख़ासकेली बिरादरी जे मोज़िज़ शख़्सियत मीर ख़ासकेली वटि क़ुर पाक सां आया, पर ख़ासकेली बिरादरी तरफ़ां संदसि ओताक़ ख़ाली मिली। काफ़िले सां ख़ासकेली बिरादरी कंहिं बि माण्हू मुलाक़ात नाहे कई, जंहिं करे मेयर मींदड़ तुरीन वापसि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इंसानी सतह ते अहिड़ियूं कोशिशूं कंदासीं, असांखे मक़सदु आहे त सिंध में अहिड़े मामलनि ते सलाह करे जीअं सिंध खे धरती जा अमन पैगाम ॾियूं।